वालेकुम सलाम अबा। अमी तो ज़ातिया दाया आहियो कादरी? अबा असां कादरी आहियूं। अच्छा, हिकु भाउ असां ॾे मैसेंजर ते मैसेज कयो हुयो जी त डॉक्टर तैयबा वारी घिटीअ में हिकिड़ी अमड़ आहे, ग़रीब आहे, मिसकीन आहे, कोई घर में कमाइण वारो कान अथसि, पुटु बि ईअं सम्झो त माज़ूर अथसि, छा इहा हक़ीक़त आहे? हाँ अबा हक़ीक़त है, हक़ीक़त है अबा। पोइ अमी घर जो गुज़र सफ़र कीअं थींदो बसि आहे? अबा वाट ख़ुदा जे जन खे थींदो आहे उहे ॾींदा आहिनि, असांजो गुज़र सफ़र ईअं ई हलंदो आहे। तव्हां बचा हो, तव्हांखे इहो ई हाल कयां थी त बसि जंहिंखे अहसासु थींदो आहे त कोई ॾींदो आहे। असांजो गुज़र ईअं ई हलंदो आहे, ॾाढी तकलीफ़ आहे अबा। मूंखे त ख़बर पई अलाह ना जी मानी तव्हां वठी खाईंदा आहियो। अलाह नावा जी बि हिते तरस वारा माण्हू कोई बि कोन्हे, कोई न ॾींदो आहे। अलाह ॾिसे थो हे धरतीअ जो टाइम आहे त अलाह जे नाम जी मानी बि कोई न ॾींदो आहे। अमी त हेॾा सरंदीअ वारा आहिनि, पोइ सरंदी वारा बि तव्हांजी नथा न कनि? न अबा न न, कोई बि नथो ॾिए अबा। बसि जंहिंखे अहसासु पवंदो आहे त को 5 रुपया सो बि रमज़ान जे महीने में ॾींदो आहे, कोई ईअं कोई बि न ॾींदो आहे अबा। हिन वक़्तु ही तव्हांजो बचिड़ो कहिड़ी तव्हांजी मदद करे सघे थो? जेको थी सघेव त असां सां मदद कयो, ग़रीबी हाल आहे असांजो। जे जॻह या मींहनि में ईअं थी वई आहे, ताक़त न आहे त मां जॻह खे कुझु कमु करायां, न को कमाइण वारो आहे न को ॾियण वारो आहे। इहा बि मूंखे मजबूरी आहे, ॿी मूंखे इहा ई मजबूरी आहे जेको मां पेट चवां थी खावां, मूंखे 5 रुपया उहे मिलनि महीने सिर महीने पिया। महीने त अमी ॾाढो मुमकिन ॾुखियो आहे, मुमकिन न आहे इहा शइ, पर जेकर तव्हांजे बचिड़े लाइ को हल्को फुल्को इहो रोज़गार को शयूं वयूं खपाई इहा शइ करे थो सघे? इहो दिमाग़ न आहे न, हीअं कोई 5 रुपया ॾींदो त उहे वापसि नथो करे सघे। छा था सम्झो अॼोके दजाली दौर में कोई वज़ीफ़ो मुक़ररु कंदो तव्हांजे लाइ त ही तव्हांखे मिलनि पैसा मुश्किल आहे? नथो करे सघे, ईअं जे करे हाँ बा त असां इहे ॾींहं न ॾिसी सघूं। हाँ बा मतलब बेनज़ीर इनकम सपोर्ट वारा जे बारे में उहो कॾहिं वज़ीफ़ो न मिलंदो? शइ बि न, 5 रुपया बि हिन टाइम ताईं असांखे न मिलिया आहिनि, न को असांजो नालो न को निशान। अमी हिन जी पॉलिसी डिफरेंट आहे, हू था चवनि बेनज़ीर इनकम सपोर्ट वारा त घटि में घटि 4 खां 5 ॿार हुजनि तॾहिं ई असांजे वज़ीफ़ो मिली सघे थो। हिकु तरफ़ इहे बहबूद आबादी वारी मायूं अची घर घर अची ॿुधाइनि थियूं त 2 ॿार कयो, 2 ॿारनि खां वधीक न हुजनि, वरी होॾो बेनज़ीर आहे त चवनि धण हुजे। पोइ हाणे मूंखे पाण खे ॾाढो बुरो थो लॻे त जिन खे अलाह पाक कोई औलाद सां नथो नवाज़े, छा पोइ उन्हनि जो हक़ु कान्हे? माना जिन खे धण हुजे त उन्हनि खे पैसा मिलंदा, अमी जिन खे जो न हूंदो धण त उन्हनि खे पैसा न मिलंदा। इहो त मां ॾाढो ॾुखियो आहे, पोइ बि मां कोशिशि कंदुमि। अमी जीअं मूंखे तव्हांजे लाइ ख़बर पई हुई, असांजे भाउ मैसेंजर ते जीअं मैसेज कयो त अमड़ हिकिड़ी मुस्तहिका ग़रीब आहे, पोइ मां अलाह पाक सखी बानो आहे असांजो यूके में रहंदो आहे, उन्हनि सां उन्हनि जे ॾाढो तव्हांजे लाइ गुज़ारिश कई हुअमि त उन्हनि जे लाइ मूंखे राशन जे लाइ कुझु अमानत मोकिलियो। पोइ हुननि तव्हांजे लाइ अमानत मोकिली राशन जे लाइ, पर वरी जॾहिं तव्हां सां राब्तो थियो त तव्हां ॿुधायो त भाउ मुंहिंजी तबियत बि ख़राबु आहे, मां बीमार लॻी पई आहियां। पोइ सोचियमि त अमड़ खे उहा अमानत ॾेई थो अचां, पोइ अमड़ जी मर्ज़ी आहे त उन मां राशन ख़रीद करे या उन मां इलाज जे लाइ जेको बि कराए सघे। हीअ अमानत अमी यूके वारे भाउ जी तव्हां लाइ खणी आयो, 1000 2000 3000 4000 ही 5000। बिस्मिल्लाह कयो अमी ॻणियो, ही पूरा ॾिसो सही आहे न बा? न अमी ॻणियो। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे अबा मौला। पूरा न बा? 5000 पूरा न बा पूरा। जे भाउ हिन ॾुखे वक़्त में परदेस में वेही तव्हांजी मदद कई आहे, उन भाउ लाइ छा चवणु चाहींदो? बसि उनखे अलाह साईं गंजू ॾींदो, उनखे अलाह साईं वधाईंदो। असां यतीम ग़रीब बेवाहा हुआ बा, ॿुधो न, असांजूं दुआऊं इहे ई आहिनि अमड़ियुनि जूं। जे असांजो पेट भरींदा ऐं ॾुखे वक़्त में असां सां मदद कंदा त असांजूं दुआऊं इहे ई घणियूं अथनि बा, जो अलाह कंदो सॼी ज़िंदगी ख़ुशि हूंदा। आमीन। अमी ही जेको असां सुजाग न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां ग़रीब मिसकिन तबिके जी मदद था कयो, इनखे कीअं था ॾिसो? दिलि ख़ुशि थिए थी तव्हांजी? ख़ुशि थिए थी अबा, असांजी दिलि ख़ुशि थिए थी। बसि जेको थी सघेव असां सां मदद कयो। बसि ग़रीब यतीम आहियूं, असांखे का वाह वाट कोन्हेव, न को कमाइण वारो आहे न को ॾियण वारो। अलाह ॾिसे थो त असांखे अलाह जे नाम जी मानी बि न मिलंदी आहे बा। न इंशाल्लाह अमी परेशान न थियो। ही त हिकिड़ी तव्हांजे आॾो आहे त वीडियो रिकॉर्डिंग करण खां अॻु में तव्हां वटि अमानत ॾेई वियो आहियां। रब चाहियो त इंशाल्लाह ॿीहर तव्हां वटि ईंदुसि। अलाह मदद कंदो, मालिक उहो कंदो।